टंडो मस्ती जे रहवासियुनि तेल जी अघनि बाबति विवाद खे रद्द करे छॾियो आहे। संजन चवण आहे त पेट्रोल जे अघनि में घटिताई करे महांगाईअ जे आज़ार खां बचायो वञे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे फिदा हुसैन उॼण। रात जे भेट में वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल अघनि जे शयुनि में वाध खां पोइ मुल्क में महांगाई शिदत अख्तियार करे वई आहे। उन हवाले सां असीं हिते टैक्सी ड्राइवर इलाइक़े वासियुनि मज़दूर तबिके सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। गरीब कालम पूरी थी असांजी तेल एॾो महांगो, रोज़ रात में तेल महांगो, सुबुह जो विझायूं त तेल महांगो आहे, हर महीने में 2 दफ़ा महांगो आहे। कालम कयूं असां पेट पालिया तेल मोटर में विझायूं, चवण वारा तेल हटाए असांजी पूरी पे कालम थिए। मां हिते मज़दूर माण्हू काॾे वञे। रात जो समय सुबुह उथूं त 12 रुपया 14 रुपया रोज़ पेट्रोल महांगो आहे। असां गरीब माण्हू वञूं त वञूं काॾे। असां हर शइ महांगी आहे, माण्हू खाइण पीअण परेशान लॻो पियो आहे। गरीब माण्हू काॾे वेंदो। हर रात हर ॾींहं ते महांगाई वधंदी थी वञे। असां टैक्सी हलाईंदा आहियूं, गरीब माण्हू मज़दूर माण्हू जेको किरायो मज़दूर घुराईंदा पैसेंजरनि खां किरायो कोन था ॾियनि। असां मज़दूर माण्हू सुबुह लाकू ते बीठा आहियूं। महांगाई वधी वई आहे, बेरोज़गारी वधी वई आहे। इमरान खान खां हुकूमत हले कोन थी, ॾींहों ॾींहों महांगाई कंदो थो वञे। महिरबानी करे हिन ते कंट्रोल कयो। ये पीटीआई गवर्नमेंट अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो अथई। राति ते सुम्हूं था, सुबुह ते उथूं था त नवां रेट लॻा पिया आहिनि। हे त अवाम खे सफ़ा हिन लुटे छॾियो आहे। गरीब अवाम गरीब थींदो थो वञे, अमीर अमीर थींदो थो वञे। छा कयूं, मथां चढ़ी आहे 13 रुपया चढ़ी आहे। डीज़ल बि साईं 157 आहे, पहिरियों 147 हुई, 9 रुपया चढ़ी वियो आहे। तव्हां टैक्सी ड्राइवर मज़दूर तबिके जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणो हो त गुज़िरियल जेके हुकूमतूं हुयूं उहे तमामु बहितरीन हुकूमतूं हुयूं। पीटीआई सरकार असांखे महांगाई में चेल चिबी करे छॾी आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कंदे घुर कई त पाण मुराद नोटिस वठी पूरे मुल्क में महांगाईअ ते कंट्रोल कराए वञे। कैमरामैन लाला सगीर अहमद उॼण सां गॾु फिदा हुसैन उॼण, धरती टीवी न्यूज़, टंडो मस्ती।